ओ फकीरानी तबीयत जो मुके दिल पर मिलो आहे। फकीरानी तबीयत जो मुके दिल पर मिलो आहे। मुखे के दिल पर मिलो आहे। मुखे दिल पर सेठ यार मारे छॾियो आहे। 500 मख कोई तो कुछ करे न तो को पोंडर बोंडर न तो हारे। यार थोड़ो आवाज तो घट कर सूती। साईं आवाज घट न करायो सुन से वणे बुधो साईं बुधो असांजो सुर्ती गोठ में फैन फॉलोइंग वधी वई आली। हाँ सही सूती तुझा फैन वधियान फैन में तो इहे अथवनी जेके घर में ॿियो टका लस्सी न मिलंदी आहे। वॾा गुगट थोरो इज़त न ॻाल्हायो असांजी बि इज़त आहे ॿियो दफ़ो बोर्ड मिलंदो आहे असांखे बि। अरे हाँ ख़बर आहे ॿियो दफ़ो बोर्ड मिलियो आहे अहिड़ी तबियत न हुजेव भाऊ। हा हा शुक्र आहे मालिक जो अहिड़ी तबियत आहे। तव्हां रोड तां था वञो त पोइ माण्हू था चवनि त गोरो भाई काॾे थो वञे। यार छुरा हेरिया तूं बि ॻाल्हि त ॿुध हे कल्ह खां वठी तूं ओधर मूंखे न लिखाई आहे मसलो छा आहे? साईं लिखो न तव्हां हाणे आया आहियो। मां 10 दफ़ा आयो आहियां लिखो बाबा लिखां ॾस त सही विसरी न वेंदी इहा ताईं। काफ़ी हा ॿुधाए 4 चायूं मिस राशिद जा मिस्त्री राशिद जी साईं यो सेठ थियो मूं ते फरमान जियो पैसा ॾींदो ऐं सेठ गुगट दे जो तो 6 महीना पुराना मजा ताने समय न दिया ने पैसा ॾींदो या न ॾींदो भला छा थींदो? बाबा ॾींदासीं कल्ह अंबनि जो बाग हणायो आहे खैर सां उहो वॾो थिए फसुल लहे उन खां पोइ माना फर ॾींदो फर मंडीअ में ॾेई तव्हांखे पंहिंजा पैसा मिलंदा। शुक्र आहे ॾियण वारे त ॻाल्हि कयो अथव मुंहिंजो रूह ई कढी वियो 10 घंटे असरु कढी वियो। तव्हां कीअं न खिलंदव तव्हांजा त पैसा था तरनि नी।